يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे अंदर रब साईं इंसान के पंहिंजे इबादत जे लाइ पैदा फरमाया। त इंसानो तव्हां मूं अल्लाह जी इबादत कयो, मूं रब खे सॼो। असुल इंसान जे ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त इंसान अल्लाह खे सॾे, अल्लाह जी इबादत करे। पोइ जेका दुनिया जे अंदरि इंसान खे ज़िंदगी मिली आहे, दुनिया में जेके बि शयूं इंसान जे जेके अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायूं आहिनि, इहे सभु इंसान जे लाइ पैदा फरमाया आहिनि त जीअं इंसान इन्हनि मां फ़ाइदो वठे। पर इंसान खे रब साईं पंहिंजे इबादत जे लाइ पैदा फरमाया। हाणे जेको इंसान अल्लाह जूं इहे नेमतूं हासिल करे थो पियो ऐं दुनिया में ज़िंदगी गुज़ारे थो पियो, पोइ जेकॾहिं अल्लाह जी इबादत नथो करे, अल्लाह जी इताअत नथो करे, पैगम्बर साईं जी इताअत नथो करे पियो, त इहो इंसान खसारे वारो आहे। जो फरमाया खसिरत दुनिया वल आख़िरा, इहो इंसान दुनिया में बि खसारे वारो आहे, इन जी आख़िरत बि खसारे वारी। छो त आख़िरत असुल जहान इंसान जे टिकाणो उहो ई आहे ऐं दुनिया जेको आहे आज़माइश जो जहान आहे, आख़िरत जे लाइ पोख जो जहान आहे। जो पैगम्बर साईं फरमायो दुनिया मज़रातुल आख़िरा, आख़िरत जेको आहे, दुनिया जेको आहे आख़िरत जे लाइ पोख जो जहान आहे। पोइ इंसान जे लाइ रब साईं हिन क़ुरान पाक जे ज़रिए ज़िंदगी गुज़ारण जा उसूल ॿुधारिया। कुरान पाक में जेके रब साईं अहकामात ज़िक्र फरमाया,
त हाणे इंसान दुनिया जे अंदर जेकॾहिं इन क़ुरान पाक जे हुक्मनि जे मुताबिक़ अल्लाह जे अहकामात खे पूरो कंदो ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो ॾेखारियो, पोइ जेको इंसान दुनिया में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी ते नज़र रखी करे पंहिंजी ज़िंदगी पैगंबर साईं जे नमूने ऐं तरीक़े ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो त उहो इंसान कामयाबु आहे। पर जेको इंसान दुनिया में रही करे अल्लाह खे विसारे थो छॾे ऐं रब जी नाफ़रमानी करे थो पियो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहकामात जे मुताबिक़ नथो हले, उन जो तरीक़ो पंहिंजे ज़िंदगीअ में नथो अपनाए, हिन क़ुरान पाक जे कढ नथो लॻे, उन्हनि जे अहकामात ते नथो हले, पोइ रब साईं फरमाए थो त उनखे दुनिया में असां अहिड़ी सज़ा ॾींदासीं फ़इन लहू मईशतन ज़नका, असां दुनिया में उनजो गुज़रान तंग करे छॾींदासीं। अॼु दुनिया जे अंदर तव्हां हालात खां वाक़ुफ़ आहियो, आए रोज़ महांगाई, बेरोज़गारी, मुसीबतूं, बीमारियूं, कॾहिं बारिश, कॾहिं माकड़, कॾहिं कहिड़ो ख़ुदा जो अज़ाब, कॾहिं कहिड़ो ख़ुदा जो अज़ाब दुनिया जे अंदर तव्हां जे साम्हूं आहे। इहो इन जे करे आहे जो हिन इंसान हिन क़ुरान पाक खे छॾे ॾिनो ऐं क़ुरान पाक जा अहकामात पंहिंजे ज़िंदगीअ ते लाज़िम न बणाए, अल्लाह जी इबादत छॾे ॾिनई, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत छॾे ॾिनई। पोइ जॾहिं अहिड़ा हालात पैदा थिया त हाणे इंसान जी ज़िंदगी अजीरान थी वई, जो एॾो इंसान ज़िंदगीअ मां बेज़ार थी थो पवे जो इंसान ख़ुदकशी ते मजबूर थी थो पवे। पोइ इहे हालात इन जे करे पैदा थियनि था जो दुनिया जे अंदर इंसान रब खे विसारे वेठो, जो रब जो यादगीरो इंसान खां हलियो वियो। इंसान दुनिया में रही करे पंहिंजे नफ्स ऐं शैतान जे ख़्वाहिशात जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण लॻो, पोइ तॾहिं हालात अहिड़ा पैदा थिया जो रब जो अज़ाब इन्हनि सूरतुनि में अचे थो पियो तां त जीअं इंसान वरी रब जे आॾो अचे ऐं रब खे यादि करे। पर अॼु असां मुस्लमान इन शइ जे तरफ़ तवजो नथा ॾियूं। हाय घोड़ा ॾाढी कयूं था, वाह वेला ॾाढी कयूं था, तकलीफ़ पहुचे थी, पंहिंजे अमलनि खे नथा ॾिसूं त असांजा अमल कहिड़ा आहिनि, अया असां पंहिंजा अमल रब खे राज़ी करण वारा कयूं था या शैतान खे राज़ी करण वारा कयूं था। पंहिंजनि अमलनि जो एहतिसाब कोन था कयूं पिया, असां नफ्स ऐं शैतान जे कढ लॻी पियासीं। पोइ जेको नफ्स असांखे रस्तो ॾेखारे थो असां उन जे कढ लॻी पियासीं। पोइ इंसान न निमाज़ जे तरफ़ आहे, न रोज़े जे तरफ़, न अल्लाह जे अहकामात जे तरफ़, नफ्स खे ख़ुशि करे थो, रब खे नाराज़ करे थो पियो। अल्लाह से दुनिया में इहा सज़ा अता फरमाई।
ऐं आख़िरत में इन जी सज़ा अञा गौरी आहे। जो रब साईं फरमाए थो, जॾहिं असां अहिड़नि इंसाननि खे क़ब्रुनि मां उथारींदासीं त उन्हनि जे अखियुनि में दीद कान हूंदी, अंधो करे उथारींदासीं। पोइ उहे इंसान रड़ियूं कंदा, कूकूं कंदा, दाहूं कंदा, हाय घोड़ा कंदा ऐं अल्लाह खे ॿाॾाईंदा, अर्ज़ कंदा, रब असां दुनिया में ॾिसंदा हुआसीं, अॼु असांखे अंधो करे तो उथारियो आहे। अल्लाह साईं फरमाईंदुनि, हाओ इहो इन जे करे जो तव्हां जे तरफ़ मुंहिंजूं आयतूं आयूं हूं, मुंहिंजो कलाम मुक़द्दस तव्हां जे आयो हो, मुंहिंजो क़ुरान पाक अव्हां जे तरफ़ आयो हो, तव्हां दुनिया में उन जे तरफ़ न ॾिठो, तव्हां उन खे विसारे छॾियो। तोखे मां अखियूं ॾिनियूं इन जे करे त तूं हक़ जी तलाश कर, हक़ वारे नज़र ते रस्ते ते नज़र कर, पर तूं हक़ न ॾिठो, तूं नाहक जे कढ लॻी पए, तूं मूं अल्लाह जे ॾसियल उसूलनि ते न हले, तूं रुजू इल्लाह न कयो हो, तूं दुनिया में मगन हुए, दुनिया जे हासिलात जे लाइ तूं पंहिंजी ज़िंदगी बसर कई, दुनिया जे अजाइबनि खे त तूं ॾिठो, दुनिया जे किताबनि खे त तूं ॾिठो, दुनिया जे कानून जो त एहतराम तो कयो, पर मूं अल्लाह जे कलाम खे, मूं रब जे तरफ़ां जेको तोॾे किताब नाज़िल थियो, तूं उनखे कान ॾिठो। जंहिं किताब जे अंदरि मूं अल्लाह जा अहकामात नाज़िल थिया, तूं उन्हनि अहकामात जे मुताबिक़ ज़िंदगी बसर न कई। जंहिं किताब जे करे तोखे सिधो रस्तो ॾेखारियो वियो, तूं उहो रस्तो न अख्तियार कयो, तूं दुनिया में मगन रहे, जो तूं मूं रब खे विसारे छॾियो हो, न मूं अल्लाह जी तूं इबादत कई, न निमाज़ जे वेझो थे, न मुंहिंजे अहकामात जे वेझो थे, न हक़ वारनि ॾे आए, न क़ुरान पाक ॾे आए, न क़ुरान वारनि ॾे आए, तोखे दुनिया जी इज़त ऐं शोहरत प्यारी लॻी, तूं आख़िरत खे विसारे छॾियो हो, तंहिं करे अॼु असां तोखे अंधो करे उथारियोसीं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हीअ दुनियावी ज़िंदगी जेका तव्हां असांखे अॼु मिली आहे, इहा तमामु क़ीमती ज़िंदगी आहे, इहा अजायो ज़िंदगी न मिली आहे जो इंसान इनखे दुनिया जे अंदरि दुनिया जे हासिलात जे लाइ, दुनिया जे आर्ज़ी शोहरत जे लाइ ख़तम करे छॾे। ईअं न आहे, इहा समर ठाहिण जी ज़िंदगी आहे, जो आख़िरत वारो समर ठाहे इंसान इन में, जो इंसान जो उहो आख़िरत वारो समर जेको हिन में ठाहींदो, उहो इंसान खे आख़िरत में कमु ईंदो। छो त असुल ज़िंदगी इंसान जी उखरवी आहे, जेका हमेशह वारी ज़िंदगी आहे, अणखुट ज़िंदगी आहे। हीअ जेका आर्ज़ी ज़िंदगी आहे, अॼु आया सुभाणे न हूंदासीं, कल जेके हुआ अॼु कान्हनि के, पोइ दारुल अमल आहे दुनिया जो जहान, आख़िरत जो जहान दारुल जज़ा आहे, बदले जो जहान आहे। पोइ इंसान खे हिते अमल जे लाइ छॾियो वियो आहे। हाणे क़ुरान पाक जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला इंसान जे साम्हूं ॿई रस्ता रखिया। हिकिड़ो उहो रस्तो आहे जेको इंसान अल्लाह जे अहकामात जो पाबंद बणिजे थो, क़ुरान पाक पढ़े थो पियो, क़ुरान पाक जे अहकामात ते अमल करे थो पियो। हाणे इहो सिधो रस्तो आहे। पोइ जेको इंसान इहो सिधो रस्तो अख्तियार करे थो,
त उन इंसान जी उखरवी ज़िंदगी सोणी थी थी पवे। ॿियो रस्तो उहो आहे जेको ग़लति रस्तो आहे, जेको इंसान नफ़्सानी ख़्वाहिशात खे तरजीह ॾिए थो, नफ़्स ऐं शैतान जे कॾ लॻी थो पवे, क़ुरान पाक खे विसारे थो छॾे, अल्लाह खे विसारे थो छॾे। पोइ इहो रस्तो ॾाढो ॾुखियो आहे, इहो ॾिंगो रस्तो आहे। पोइ इन रस्ते जो अंजाम बि बुरो आहे। तंहिं करे दुनिया दारुल अमल आहे। जेतिरो थी सघे इंसान इन में सुहिणा अमल करे। तॾहिं त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, अल यौम अमलुन वला हिसाबुन। अॼोको ॾियारो जेको तव्हांजो दुनिया वारो ॾियारो आहे, उहो अमल जो ॾियारो आहे, उहो हिसाब किताब जो ॾियारो न आहे। पोइ दुनिया में इन इंसान खे आज़ाद छॾियो वियो, रस्ता ॿई ॾेखारिया विया। हाणे इंसान जी मर्ज़ी आहे, पोइ जहिड़ो रस्तो अख़्तियार करे, जहिड़ो अमल कंदो, उहो उन जे मथां आहे। जे नेकिन वारो पासो वरतइ, रब जे रज़ा वारो पासो वरतइ, पंहिंजे नफ़्स खे पाबंद बणायइ, अल्लाह जे अहकामात जो, पैगंबर साईं जे इताअत जो, हिन क़ुरान पाक वारो दुनिया जे अंदरि जेकॾहिं रस्तो वठंदो तॾहिं बि इन जी मर्ज़ी। पर जेकॾहिं रब जे क़ुरान पाक खे छॾे करे गैरुल्लाह वारो रस्तो अख़्तियार कंदो, नफ़्स ऐं शैतान जे कॾ लॻी पवंदो, तॾहिं बि उन जी मर्ज़ी। छो त ही दारुल अमल आहे। हिते जहिड़ो इंसान अमल कंदो, इन जे लाइ कोई बि हिते दुनिया जे अंदरि हिसाब किताब न आहे। फरमायो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, अॼोको ॾियारो तव्हांजो अमल जो ॾियारो आहे। वग़दल यौम हिसाबुन वला अमलुन। पर यादि रखजो, क़यामत जो ॾियारो जेको थींदो, उहो हिसाब किताब जो ॾियारो थींदो, उहो अमल जो ॾियारो कोन थींदो। उते अमल न थींदो। उते दुनिया जे हर ॾींहं जो, हर घड़ीअ जो हिसाब किताब थींदो। छो त रब साईं इंसान जे मथां ॿ मलाइक मुक़रर करे छॾिया आहिनि। हिकिड़ो उहो मलाइक आहे जेको इंसान जा बुरा अमल लिखे थो पियो। ॿियो उहो आहे जेको इंसान नेकियूं करे थो, उहे नेक अमल लिखे थो पियो। पोइ इहो नामे आमाल इंसान खे क़यामत जे ॾींहुं पेश कयो वेंदो। पोइ इंसान खे इहो चयो वेंदो त हाणे पढ़ पंहिंजो किताब, त तूं जेका दुनिया जे अंदरि ज़िंदगी गुज़ारे आहे, दुनिया में जेके अमल करे आयो आहे, उहे सभु असां वटि महफ़ूज़ आहिनि। उहे तुंहिंजा महफ़ूज़ कया विया आहिनि। हाणे पंहिंजे अमलनि खे पढ़ंदो वञ। पोइ जंहिंजा नामे आमाल में नेक अमल घणा हूंदा, नेकियूं घणियूं हूंदियूं, चङायूं घणियूं हूंदियूं, जंहिं क़ुरान पाक ते जंहिं पंहिंजी ज़िंदगी बसर कई, अल्लाह जे रज़ा वारा अमल कयईं, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो पंहिंजे ज़िंदगीअ में अपनायईं, त उन इंसान खे नामे आमाल सॼे हथ में मिलंदो। छो त उन जूं नेकियूं घणियूं। उन दुनिया में ख़ुदा जे ख़ौफ़ वारी ज़िंदगी बसर कई। इन इंसान दुनिया में अल्लाह जे अहकामात जो पाबंद रहियो। इन नफ़्स ऐं शैतान जे कॾ न लॻो इहो इंसान। पोइ उन इंसान खे सॼे हथ में नामे आमाल मिलंदो। पोइ उहो इंसान ख़ुशि थींदो, एॾो ख़ुशि थींदो जो उते नामे आमाल ॾेखारींदो पियो त मूंखे अॼु नामे आमाल सॼे हथ में मिलियो आहे। मुंहिंजे नामे आमाल में अॼु नेकियूं घणी लिखियल आहिनि। पोइ जीअं दुनिया जे अंदरि को इंसान कंहिं डिग्री में पास वेंदो आहे, घणा नंबर खणंदो आहे, त उहो ख़ुशी मल्हाईंदो आहे।
ऐं उहो हर कंहिंखे पंहिंजी डिग्री ॾेखारींदो आहे, दोस्तनि खे, मिटनि खे, माइटनि खे, अज़ीज़नि खे, ग़रीबनि खे। त मूंखे हीअ अॼु डिग्री पास थियण जी मिली आहे, पर जंहिं दुनिया में नफ़्स ऐं शैतान खे राज़ी कयो, रब रहमान खे नाराज़ कयईं, अल्लाह जे अहकामात जे मुताबिक़ ज़िंदगी बसर न कयईं, पोइ उन इंसान खे जंहिंजे नामे आमाल में बुराइयूं घणियूं हूंदियूं, खबे हथ में नामे आमाल मिलंदो पर पुठीअ जे पोयां। पोइ जॾहिं उहो नामे आमाल पंहिंजो ॾिसंदो त उन में बुराइयूं बुराइयूं घणी लिखला हूंदियूं। पोइ उहो इंसान रड़ियूं कंदो, दाऊं कंदो, चवंदो ही छा थी वियो जो मुंहिंजे नामे आमाल में न नंढा गुनाह छॾियल आहिनि, न वॾा छॾियल आहिनि, सभु लिखियल आहिनि। ही छा थी वियो? पोइ उहो इंसान वावेला कंदो, हाय घोड़ा कंदो, पर उते उहा हाय घोड़ा उनखे कोई बि कमु न ॾींदी। पोइ उनजो बदिलो पंहिंजे साम्हूं ॾिसंदो, जेको जहन्नम जे सूरत में हूंदो, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमाए वक़ूदु अन्नास वल हिजारा, जंहिं जहन्नम जो बल पत्थर ऐं इंसान हूंदा। ओ उहो जहन्नम जंहिंजे करे ओ इन नामे आमाल जे करे, इन्हनि अमलनि जे करे इंसान उन जो हक़दार थी बीहंदो। पोइ उते इंसान रड़ियूं कंदो त रब हाणे मूंखे मोहलत ॾे, मां नेक अमल करे ईंदुसि, मां तुंहिंजी नाफ़रमानी कॾहिं बि न कंदुमि। पर अल्लाह साईं फरमाईंदुसि न, तूं पंहिंजो वक़्तु खाई आहे, उहो वक़्तु मुक़ररु हुयो, तुंहिंजे तरफ़ असांजा किताब आया, असांजा पैगंबर आया, पर तूं उन्हनि खे पुठी ॾिनी, तूं उन्हनि खे विसारे छॾियो। तोखे क़ुरान पाक जे ज़रिए बि आगाही ॾिनीसीं, जे चङा अमल कंदे, सिधो रस्तो अख़्तियार कंदे त जन्नत वारो रस्तो थी, नेमतुनि वारो। पर जेकॾहिं क़ुरान पाक खे पुठी ॾेई करे ऐं तूं पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करे ईंदे, पोइ इहो ॾिंगो रस्तो थी, इहो जहन्नम जो रस्तो थी। तंहिं करे हाणे तुंहिंजे लाइ हिसाब किताब जो ॾियारो आहे, हाणे अमलनि जो ॾियारो न आहे। तॾहिं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हर हिक जा पुट आहिनि, पोइ तव्हां दुनिया जा पुट न बणिजो जो दुनिया में रही करे रब खे विसारे छॾियो, उन जे अहकामात खे विसारे छॾियो, उन जे हुक्मनि खे विसारे छॾियो, उन जे कॾ न लॻो। पर तव्हां आख़िरत जा पुट थिजो जो दुनिया में रही करे आख़िरत जी कमाई कमाइजो, आख़िरत जे लाइ कमाइजो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उते इंसान पंहिंजे अमलनि खे ॾिसी पंहिंजे साम्हूं जॾहिं जहन्नम खे ॾिसंदो, एॾो रोईंदो, रब खे अर्ज़ु कंदो त रब हाणे मूंखे पोइते मोटाए, हाणे मूंखे पोइते मोटाए, मां चङा अमल कंदुसि। अल्लाह जे ख़ौफ़ खां एॾो रोईंदो जो उन जे अखियुनि जो पाणी ख़तम थी वेंदो, एतिरो पाणी जमो थी वेंदो जो जेकॾहिं उन में ॿेड़ियूं हलाइजनि त ॿेड़ियूं हली वञनि, पर उन जे तोड़े अखियुनि मां पाणी ख़तम थियण खां बाद खून हली पवंदो, पर रब खे रम न ईंदो थिए। पर जेको इंसान दुनिया में अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो पए, पैगंबर साईं फरमायो, जेको इंसान गुनाहगार आहे, सॼी ज़िंदगी गुनाह कए, हाणे ज़िंदगीअ जो घणो हिसो गुनाहनि में गुज़ारे, आख़िर में हिनखे ख़्यालु थियो त मां एॾो रब जो नाफ़रमानी वारी रब जी ज़िंदगी गुज़ारी आहे, हाणे हिनखे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ थियो। पोइ उते जेकॾहिं ख़ुदा जे ख़ौफ़ खां दुनिया जे अंदरि हिकिड़ो ॻोढ़ो बि हिन जे अखि मां निकितो त अल्लाह पैगंबर साईं फरमायो त उन इंसान जा अल्लाह तबारक व तआला सॼे ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ थो करे छॾे। त दुनिया जी ज़िंदगी इहा क़ीमती ज़िंदगी आहे जेके तव्हां असां अॼु ग़फ़लत में गुज़ारियूं था पिया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हीअ ग़फ़लत वारी ज़िंदगी न आहे, हीअ अमल करण जी ज़िंदगी आहे। तंहिं करे अहिड़ा दुनिया जे अंदरि अमल करे हलूं
तां त जीअं उखरवी ज़िंदगी ठही पवे, जेका हमेशा वारी ज़िंदगी आहे, जेका अणखुट ज़िंदगी आहे, जाते मौत ना आहे अचणो। दुनिया में त जेका बि तकलीफ़ ईंदी, केॾो बि इंसान तकलीफ़ में गुज़ारींदो, पर उहा तकलीफ़ बि ख़त्म थींदी जॾहिं इंसान ते मौत ईंदो। वध में वधि मौत वारी तकलीफ़ आहे। आख़िरत में इहो मौत न हूंदो। जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जॾहिं जहन्नम में वेंदा। पैगंबर साईं फरमायो उते मौत खे आंदो वेंदो, पोइ अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो, जहन्नमी दारो को जहन्नम वारनि खे सॾु कंदो, जन्नत वारो मलाइक जन्नतिन खे सॾु कंदो, अचो ॾिसो ही मौत। पुल सिरात ते उनखे घटे जे सूरत में आंदे उनखे कुठो वेंदो, चवंदो अॼु खां पोइ मौत न आहे, बसि मौत खे ख़तमु कयो। जहन्नमी इन में हूंदा त मतां असां हितां निकिरूं, जन्नतिन खे इहो ख़ौफ़ थींदो त मतां असां कोई नेमतूं खसजनि। पैगंबर साईं फरमायो न, बसि उन ॾींहुं मौत खे कुठो वेंदो, जेको घटे जे सूरत में आंदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हीअ जेका दुनियावी ज़िंदगी आहे, इहा क़ीमती ज़िंदगी आहे। केॾो बि इंसान गुनाहगार आहे, ख़ताकार आहे, पर अल्लाह जे तरफ़ रुजू इल्लाह करे। रुजू इल्लाह बि जॾहिं दुनिया जे अंदरि कंदो, इहो फ़ाइदेमंद आहे। मरण खां अॻु में कंदो, इहो फ़ाइदेमंद आहे। ईअं न थिए जो इंसान इन ख़ुशफ़हमी में हुजे त मूं ते मौत न ईंदो, माखो अञा वॾा वेठा आहिनि, अञा हेतिरी उमिरि वारा वेठा आहिनि। ईअं न आहे। मौत हर वक़्तु इंसान जे मथां सुवार आहे। मौत जी ख़बर कंहिं बि इंसान खे न आहे त मूंखे कॾहिं मरणो आहे। इंसान ख़ुशि चङो भलो आहे, राति जो सुम्हियो, सुबुह जो उथे ई कान मौत अची वियो। त अहिड़ा हादसाती मौत बि थियनि था जो इंसान जो वहम गुमान बि न आहे। कंहिं नंढे ॿार ते मौत अची थो वञे, अबो अमड़ वेठा आहिनि, औलाद सॼी हली वई। मौत हर हिक ते अचणो आहे। पोइ जंहिंजो टाइम जेतिरो दुनिया में रखियल आहे, उहो ई उनखे मिलणो आहे। दुआ है तो अल्लाह तबारक व तआला सही समझाता फरमाए, अमल करण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह